अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाबा आला मौजू आमद बा सादत सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़ालिक़ आलम पंहिंजे अज़मत जलाल नूरीअ सां पैदा कयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ख़ालिक़ आलम पंहिंजे अज़मत ऐं जलाल नूरीअ सां पैदा कयो। संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिस्म मुबारक जो पाछो न हो इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। आमद बा सादत हज़रत मुस्तफ़ा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद बा सादत थियण शर्त जिस्म मुबारक मां अहिड़ो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमद सादत थियण शर्त जिस्म मुबारक मां अहिड़ो नूर ज़ाहिर थियो जना सॼी काइनात मुनवर थी वई इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबर आख़िरे ज़मां शहनशाह अरब व अजम पैदा थियो। पैगंबर आख़िरे ज़मां शहनशाह अरब व अजम पैदा थियो 20 अप्रैल 571 ईस्वी इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। मुस्लमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में मीलाद जूं महफ़िलूं मुनक़िद करे। मुस्लमान हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में मीलाद जूं महफ़िलूं मुनक़िद करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो जश्न मल्हाईंदा आहिनि इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। आमद बा सादत हज़रत मुस्तफ़ा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्ला वालिदा माजिदा हज़रत बीबी आमना जिन जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिन अब्दुल्ला वालिदा माजिदा हज़रत बीबी आमना अलैहिस्सलाम जे मक्का मुअज़्ज़मा में दुनिया में जलवा गर थिया इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। कसरा जे कोट जा कुंगरा किरी पिया ज़ुहूरे कुदसी। कसरा जे कोट जा कुंगरा किरी पिया ज़ुहूरे कुदसी आतश कंदा विसामी विया उन मौजज़े जी ख़बर पइजी वई इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। आमद बा सादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनूर रब्बिल अव्वल। सॼी दुनिया जा कलेसा ऐं गैर अल्लाह जी इबादत सॼी दुनिया जा कलेसा ऐं गैर अल्लाह जी
इबादत करण जा मक़ाम ढही पिया इहो आहे मैनू रब्बिल अवल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अवल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनू रब्बिल अवल संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद बासादत जा केतिरा ई अहिड़ा वाक़िया संदन हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आमद बासादत जा केतिरा ई अहिड़ा वाक़िया रूनमा थिया जेके हैरत अंगेज़ हुआ उहो आहे मैनू रब्बिल अवल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अवल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनू रब्बिल अवल रब्बिल आलमीन अल्लाह साईं मिठो जूं आसां में तूं पुॼाए तूं रब्बिल आलमीन अल्लाह साईं मिठो जूं आसां में पुॼाए तूं वास्ते मुहाबे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इहो आहे मैनू रब्बिल अवल आमद बासादत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो आहे मैनू रब्बिल अवल जनाब रहमतुल आलमीन 12 तारीख़ इहो आहे मैनू रब्बिल अवल